शहीद सहाफ़ी जॉन मोहम्मद बहर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां जारी एहतजाजी तहरीक जे ॿिए मरहले में मटियारी प्रेस क्लब अॻियां जारी बुख हड़ताल ॿिए ॾींहं बि जारी आहे। बुख हड़ताल में सहाफ़ियुनि, सियासी समाजी अॻवाननि तोड़े सिविल सोसाइटी जे अॻवाननि शिरकत कई। बुख हड़ताल जे ॿिए ॾींहुं हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट यूनिट मटियारी जो सीनियर नायब सदर ज़ुल्फ़कार मेमण, नायब सदर वकील मेमण, बाबू ख़ासकेली, रियाज़ चांडियो, सोहेल अहमद भयो, रहमतुल्लाह तुर्क, तामीर लाखो, ज़मीर ख़ासकेली, हाजी खान कलोड़ो, नोमान ख़ासकेली, जिस्कम अगवान, नूर मोहम्मद भेंडू, सहाफ़ी अब्दुल गफूर मल्ला, फरहान शेख, नबी, नवीद ख़ासकेली, सीताराम, जवाद मल्ला, शरीफ विघ्यो, जवाद मेमण, शबीर मल्ला, असद मेमण, शाहिद मेमण ऐं ॿियनि बुख हड़ताली कैंप ते पहुची एहतजाज में शिरकत कई। इन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त इंतज़ामिया हिन वक़्त ताईं शहीद जान मोहम्मद बहर जे मुख्य कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे, जेका हुकूमत ऐं सिक्योरिटी इदारनि जी नाकामी आहे। शहीद जान मोहम्मद बहर जे खून सां इंसाफ़ कंदे कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची